हज़ारे अड़ा जवान पैदा कया जेके सिंध वासियुनि खे खिलाइण में ऐं सिंध वासियुनि खे ॿुधाइण में एक बेहतरीन किरदार अदा कयो। तो दोस्तों सिंध जा जेके फनकार पुराणा फौजिया सुमरो थियो, जलाल चांडियो थियो या उर्स चांडियो थियो या ॿिया बेहतरीन ॿिया फनकार थिया। तो दोस्तों असां जो की वीडियो में अड़े फनकार के बारे में ॻाल्हि कयूं पिया जैके मुरीद अब्बास सॾियो वञे थो। दोस्तों मुरीद अब्बास एक बेहतरीन फनकार हुयो सिंध जो, लेकिन बदकिस्मती आहे जो नौजवानी में हुनखे जेको आहे सो मौत के मुंहुं ॾिसणो पियो। तो दोस्तों मुरीद अब्बास एक बेहतरीन पंहिंजे दौर जो फनकार हुयो ऐं उन जा चंद कैसेटूं भी के चंद रिलीज़ थियूं, तकरीबन 40 खां 50 या 100 कैसेटूं उन जूं रिलीज़ थियूं दोस्तों मार्केट में। ऐं उन खां अलावा हुन 23 खां 27 साल जे उम्र में जेको आहे सो हिन सिंध के ऐं सिंध वासियुनि खे अलविदा कयो। तो दोस्तों उन जो मौत जेको आहे सो पुरसरार नमूने थियो। खोड़ सारा दोस्त चवन पिया त के ख़ुदकशी कई या के पिया चवन त उनखे शहीद कयो वियो दोस्तों कंहिं दुश्मनी जे ख़ातिर, लेकिन अॼु ताईं बि उहो मामलो पुरसरार आहे ऐं अॼु ताईं बि का ख़बर न पई आहे त छा मसलो आहे छा न। तो दोस्तों मुरीद अब्बास जा जेके बि कैसेट ऐं जेके एल्बम आहिनि उहे हिन वक़्त ताईं बि माण्हू ॿुधनि था ऐं हर एल्बम उन जो हिकु बेहतरीन पंहिंजी जाइ ते मान रखे थो दोस्तों। ऐं मुरीद अब्बास नंढे हूंदे ई जेको आहे सो हिन दुनिया मां वफ़ात करे वियो ऐं हिन वक़्त ताईं जे अगरि हुजे हा त मूंखे त मां अॻु में बि हिकु वीडियो में चई चुको आहियां त मुमताज़ मौलाई खे पोइ ते बीट करे छॾिया, छाजे करे जो अल्लाह ताला हुनखे अहिड़े आवाज़ सां नवाज़ियो हुयो जो हर हिकु हो क्लिप जेको आहे सो कैसेट रिकॉर्ड पियो कराए, हर कैसेट उन जो वायरल पियो थिए ऐं हर कैसेट उन जो बेहतरीन पियो अचे। हुन जो आवाज़ हिकु बेहतरीन आवाज़ हुयो दोस्तों। त वॾी महिरबानी दोस्तों, अल्लाह निगहबान।